सभी शहरवासियों के इतला थो कजे त जेके भी धारा अफगानी बारी जेके भी आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते निकाली रही पंहिंजी मिल्कियतूं वापसि वठो, सिंधी हुजण जो सबूत ॾियो। शिदातकोट में अगवानी पठाणनि खे तारीख़ गुज़रण बावजूद मुल्क मां निकाली न ॾियण ऐं कार्रवाई न थियण ख़िलाफ़ SUP कारकुननि लाउड स्पीकर ते पड़ो ॾेई धारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण ऐं निकाली ॾियण जो मुतालबो कयो आहे। शिदातकोट में सिंध यूनाइटेड पार्टी पारां अगवाननि खे वापसि मोकिलण वारी तारीख़ गुज़रण बावजूद मुल्क निकाली न ॾियण ऐं खेनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते SUP तालके शिदातकोट जे सदर अलहदाद खुश्क ऐं ॿियनि चिंची रक्षा में लाउड स्पीकर खे अगवाननि पठाणनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं मुल्क मां निकाली ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते अगवाननि वधीक चयो त धारियनि अगवाननि भारियुनि ऐं भरमियुनि खां पंहिंजो मिल्कियतूं वापसि वठी उन्हनि खे मुल्क निकाली ॾेई वञे। उन्हनि अगवान खे ॾिनल मिल्कियतूं वापसि वठी मुल्क मां निकाल ॾियण जो मुतालबो कयो आहे।